सीनियर वज़ीर शरील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जे क़ुर्बानीनि खे तस्लीम करे थी। हुकूमत सहाफ़ियुनि जे मसइलनि जे हल लाइ पुरज़म आहे। कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे वफ़द सदर हसन अब्बास ऐं जनरल सेक्रेटरी लुबना जरार जी अॻवाणीअ में सीनियर वज़ीर सां मुलाक़ात कई। शरील इनाम मेमण केयू जे नुमाइंदनि जी आजियां कंदे नई चूंडियल बॉडीअ खे कामयाबीअ ते मुबारक ॾिनी। सहाफ़ियुनि जे वफ़द सीनियर वज़ीर सां मुलाक़ात दौरान पीका एक्ट ते ख़दशनि जो इज़हार कयो। केयू जे अॻवाननि सहाफ़ियुनि जी हिमायत में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तारीख़ी किरदार जी तारीफ़ कई। केयू जे अॻवाननि जो चवणु हो त पीपीए खे पीका एक्ट बाबति सहाफ़ियुनि जे ख़दशनि खे घटाइण में किरदार अदा करणु घुर्जे। उन मौक़े ते सीनियर वज़ीर शरील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि जे क़ुर्बानीयुनि ऐं ख़िदमतुनि जो इतराफ़ करे थी। हुन चयो त पीपल्स पार्टी हमेशह ॾुखे वक़्त में सहाफ़ियुनि सां गॾु बीठल आहे। प्रेस जी आज़ादी ज़रूरी आहे, पर सहाफ़त में बि एहतिसाब ऐं ज़िम्मेवारी हुजणु घुर्जे। संदसि चवणो त हुकूमत सहाफ़ियुनि जा मसइला हल करण ऐं आज़ाद मीडिया लाइ साज़गार माहौल यकीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। हुन वधीक चयो त मां ज़ाती तौर ते पार्टी क़यादत खे सहाफ़ी बिरादरी जे ख़दशनि खां आगाह कंदुसि। सीनियर वज़ीर शरील इनाम मेमण वफ़द खे यकीन ॾियारियो त सहाफ़ियुनि जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कया वेंदा। इजलास में सेक्रेटरी इतलात नदीम रहमान मेमण ऐं डायरेक्टर जनरल इतलात सलीम ख़ान पिणु मौजूदु हुआ।